हीअ उहा ने आहे जेका कोहिस्तान जे पहाड़नि मां वॾे गजगोर सां सफ़र कंदे ॼामशोरे खे ॿोड़ींदे आरबीबी कॉलोनी जे बचाव बंद खां गुज़रींदे ऐं गड़ाट कंदे वञी सिंधु नदीअ सां मिलंदी आहे। हीअ ने कोटड़ी बैराज ते अप स्ट्रीम में छोड़ कंदी आहे। हीअ उहा कंधार ने आहे जेका डोंगरनि खे ॾारींदे ऐं उठनि खे लोड़ींदे पाण सां गॾु खणी ईंदी आहे ऐं हिन ने जो वे अचणु माना जबल में तमामु ज़ोरदार ऐं ज़बरदस्त बरसाति पई आहे। ॿुधूं पिया त मथां खां ओतर इलाइक़े मां पिणु जाम सारो पाणी अची रहियो आहे। तकड़ में तरबेला डैम भरण वारा परेशान आहिनि। हाणे रोज़ जी बुनियाद ते तरबेला डैम में पाणी घटि जमा कयो वञे थो छो त डैम भरजण वारो आहे ऐं उन जे भेट में दरिया में पाणी वधीक छॾियो वञे थो। मुमकिन आहे त ईंदड़ हफ़्ते तरबेला वटां सिंधु दरिया में रोज़ जी बुनियाद ते पाणी छोड़ 2.5 खां 3 लख क्यूसिक थी वञे। अहिड़ी सूरताल जे पेश नज़र सिंध वासियुनि खे वॾी ॿोड़ जी तयारी ज़रूरु करणु घुर्जे।